अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां आहियां नज़मा काविश। अॼु तव्हां ॾिसंदा हूंदो त मां केक सां गॾु हिते मौजूदु आहियां। छो जो अॼु मुंहिंजी बर्थडे आहे, मुंहिंजी सालगिरह आहे। अॼु सालगिरह सेलिब्रेट पिया कयूं। हाणे मां ॿार त न आहियां, पर ॿार मुंहिंजा चवंदा आहिनि त न, हर साल सालगिरह मल्हाइजे। तो अॼु मां सालगिरह मल्हाए रही आहियां। हे ॾिसो मुंहिंजो केक, हे मुंहिंजे ॿारनि ठारायो आहे। उहो मूंखे सरप्राइज़ ॾियणु पिया चाहिनि। ऐं पुठियां जेको तव्हां ॾिसो था पिंक एंड सिल्वर बलून्स जेके डेकोरेट थियल आहिनि, इहो बि उन्हनि पंहिंजे पसंदि सां डेकोरेट करायो आहे ऐं मूंखे सरप्राइज़ ॾिनो वियो आहे। अॼु त हींअर असां केक कटे रहिया आहियूं, थोरी देरि खां पोइ असां ॿाहिरि वेंदासीं डिनर ते। छो जो मां दोस्तनि सां सेलिब्रेट इन लाइ न कंदी आहियां, छो त मूंखे फैमिली सां सेलिब्रेट करणु वधीक सुठो लॻंदो आहे। सदाईं माण्हू मूंखे कॉमेंट्स में इहो चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजी फैमिली न ॾेखारींदा आहियो। असल में ॻाल्हि इहा आहे, शोबिज़ में सिर्फ़ु मां आहियां, मुंहिंजा ॿार न आहिनि। ऐं ना मां चाहींदी आहियां त मुंहिंजी फैमिली ॿियो कोई ॾिसे। मतिलबु को हुनजो ग़लति रीज़न न आहे, पर सुठो नथो लॻे। ज़ारा मुंहिंजा ॿार इंट्रस्टेड न आहिनि हिन फील्ड में अचण जे लाइ। ऐं ना मां चाहींदी आहियां, छो जो उहो ॿियनि शोबनि में इंट्रस्टेड आहिनि, हुते कुझु करणु था चाहिनि। इन जे करे ई मां उन्हनि खे डिस्क्लोज़ न कंदी आहियां। छो त तव्हांजा कमेंट्स में अॼु मूं सोचियो त जवाबु ॾेई छॾियां। सदाईं पुछंदा आहियो पंहिंजा ॿार पंहिंजी फैमिली न ॾेखारींदा आहियो। फैमिली हिन करे न ॾेखारींदी आहियां त ज़रूरी न आहे त हर को पंहिंजी फैमिली ॾेखारे। कुझु माण्हू पंहिंजा ॾेखारींदा आहिनि, व्लॉग्स में बि ॾेखारींदा आहिनि, पर मूंखे सुठो न लॻंदो आहे ज़ाती तौर ते। छो त मां पाण शोबिज़ में वञी करे मां पाण ई कमु कंदी आहियां, पाण ई सभु कुझु थी कयां। इन जे करे हाणे केक था कटियूं ऐं हुन खां पोइ डिनर ते वेंदासीं। उहो बि तव्हां ॾिसिजो त किथे त मानी खाऊं अॼु मज़ेदार क़िस्म जहिड़ो। मुंहिंजे ख़ाली बुफे खाइजे न। हैप्पी बर्थडे टू मी। मज़ेदार केक आहे। तव्हां हुजो त तव्हांखे बि करायां। ॿियो असांखे टिकट जी फ्रेंड्स, हे ॾिसो असां अॼु आहियूं डिनर ते। हीअ आहे रेस्टोरेंट ऐं बुफे आहे। मूंखे बुफे उहे बि ॾाढो पसंदि आहे, त इन जे करे अॼु बुफे खाइबो। हाँ कोल्ड ड्रिंक पानी नहीं, कोल्ड ड्रिंक करनी है हमें अभी। जी फ्रेंड्स, ॾिठो अॼु असां मज़ेदार डिनर कयो। मां डिनर जी वीडियो हिन करे न ठाहे सघियमि, उहो पिक्स ठाहियूं जो हुते लाइट न हुई, त इन जे करे कुझु नज़र ई न पियो अचे, अंधेरो हो ॾाढो। तो ज़बरदस्त डिनर हुयो। तो बहरहाल ॾाढो मज़ो आयो। हाणे
असांखे बि ॾियो इजाज़त, असां बि घर पिया वञूं। इंशाल्लाह ताला वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।